नवाज शरीफ के रिलीफ मथा रिलीफ अल अज़ीज़िया रेफरेंस मां बरी थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ जी अल अज़ीज़िया रेफरेंस में सज़ा खिलाफ अपील मंजूर करे वरती। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स नात वाजिद ज़िया पाण मञी रहियो आहे त मिल्कियत साबित करण जो को बि सबूत नाहे। वाजिद ज़िया कहिड़े दस्तावेज़नि जे बुनियाद ते नतीजो कढियो असांखे ॾेखारियो वञे। सऊदी कंपनी आरामको जी पाकिस्तान में वॾी सीड़पकारी। गैस एंड ऑयल कंपनी जो 40 सैकड़ो हिस्सो ख़रीद करे वरिताई। पधिराई मौजूद मुआहिदे ते सयूं सऊदी अरब जे शहर ज़हरान में कयूं वयूं। आरामको के पाकिस्तान में पंहिंजूं शयूं मुतारिफ़ कराइण जा वधीक मौक़ा मिलंदा। गैस एंड ऑयल कंपनी पाकिस्तान में तेल ऐं लेबरकेंट्स जो बि कारोबार कंदी आहे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जी फाही के अदालती कत्ल करार ॾियण वारे सदारती रेफरेंस की ॿुधणी जनवरी ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट केस में अदालत की मदद लाइ 9 मावन मुक़रर करे छॾिया। अॻूणे जस्टिस दुराब पटेल ऐं जस्टिस नसीम हसन शाह समेत जुल्फ़कार अली भुट्टो जी फाही बाबति इंटरव्यूज़ ऐं ॿिया वीडियो क्लिप पेश करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾिना त सुप्रीम कोर्ट भुट्टो केस में फ़ैसिलो ॿुधाए चुकी आहे ऐं नज़रसानी भी खारिज थी चुकी है। एक खत्म थियल केस के ॿीहर कीअं थो ॾिसी सघिजे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हतमी है, तब्दील नथो करे सघिजे। शहीद भुट्टो रेफरेंस असांजी अदलिया लाइ इम्तिहान आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू जजिस जा थोराइता आहिनि। नेठ हिन केस खे ॿुधो पियो वञे। अॼु बि साॻियूं क़ुवतूं फ़ैसिले में रुकावट बणियल आहिनि। हू अदालतुनि खां शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जी फाही केस में इंसाफ़ चाहिनि था। अदालत खे अपील आहे त जुल्फ़कार भुट्टो फाही केस में मुलवस माण्हुनि खे वाइको कयो वञे। क़ौम खे ॿुधायो वञे त जुल्फ़कार अली भुट्टो बेॾोही हो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी रेफरेंस में धुर बणजण जी दरख़्वास्त करे छड़ी। असां अवां खे बतौर वारिस ऐं सियासी जमायत तौर ॿुधी रहिया आहियूं। हर कानूनी वारिस जो हक़ आहे त उनखे ॿुधो वञे। अदालत दरख़्वास्त खां अॻु ई कार्रवाई सीधी रीत ॾेखारण जो फ़ैसिलो करे छॾियो हो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा रिमार्क्स। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुप्रीम कोर्ट पहुची शहीद भुट्टो रेफरेंस ते अदालती कार्रवाई ॾिठी। तॾहिं सदर आसिफ अली ज़रदारी 12 साल अॻु 2011 में आर्टिकल 186 तहत जुल्फ़कार अली भुट्टो जी अदालती हुकुम तहत फाही वारे फ़ैसिले ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कयो हो। केस जी पहिरीं ॿुधणी 2 जनवरी 2012 ऐं आख़िरी ॿुधणी नवंबर 2012 में थी हुई। अॼु 11 साल बाद सदारती रेफरेंस ते ॿीहर ॿुधणी थी। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेज जूं कार्रवाइयूं 27 दहशतगर्द मारिजी विया। 23 जवान शहीद। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेज डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि जे हमले जी कोशिश नाकाम बणाए छॾी। कार्रवाईअ दौरान हथियार ऐं धमाकेदार मवाद बरामद कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेज मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। सियासी अशरफिया हथां रांदीको बणजण खां इनकार ते नतीजा भोगे रहियो आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मुज़ाहिर नक़वी पाण ख़िलाफ़ रेफरेंस वारे मामले ते चीफ जस्टिस समेत सुप्रीम कोर्ट जे समूरनि जजिस खे खुलियल ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त हू सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे बोकस कार्रवाई खे चैलेंज करण जो हक़ महफ़ूज़ रखे थो। ही मामलो संदसि ज़ात न पर इदारे जो मसइलो आहे। हू पुछणु चाहे थो त छा सुप्रीम कोर्ट कंहिं बि शइ लाइ उथी खड़ी न थींदी। इसराइल जी तबाह थियल गज़ा ते बमबारी जारी। दीर अल-बला में घर ते यहूदी फ़ौज जो हमलो 10 फ़लस्तीनी शहीद। 15 ज़ख़्मी। रफ़ीक ख़ान यूनिस ऐं ॿियनि इलाइक़नि में मिसाइल हमला औरतुनि ऐं ॿारनि सूदो केतिराई फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौजनि जे अल-हूदा अस्पताल में फायरिंग। सर्जन ज़ख़्मी। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 18,200 खां वधी वियो। 50,000 खां वधीक ज़ख़्मी। ॿिए तरफ़ ख़ान यूनिस में अल-क़स्साम ब्रिगेड ते वेढ़ में केतिराई इसराइली फ़ौजी मारिजी विया।
पाकिस्तानी लीडरनि जी चूंड में अमेरिका जो को किरदार न आहे। अमरीकी परडी खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जी प्रेस ब्रीफिंग संदसि चवणु आहे त पाकिस्तानी अवाम जे चूंडियल क़यादत सां ई ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। समूरनि मामलनि ते पाकिस्तान जी हुकूमत सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे विच में मुख़्तलिफ़ मसइलनि जे सिफ़ारती हल जी हिमायत कयूं था। कंबर भरिसां ॿोॾि मुतासिर ख़ानदाननि जे खेमे के ॿाहिरि 3 ॿारड़ा सड़ी फ़ौत, 4 ज़ख़्मी। ॻोठ रखियो इलाक़ो में पोरियत रशीद खोसो जो तंबू खे बि मेणबतीअ मां बाहि लॻी वई। तंबू अंदरि सुतल 2 महीननि जी चाहत, 4 वरियनि जो अमीर खोसो ऐं 7 वरियनि जी सिहत ख़ातू सड़ी फ़ौत थी विया। घर धणी संदसि अमड़ ज़ाल ऐं भाउ ज़ख़्मी। तंबू अंदरि पयल अल्ह तलब सड़ी ख़ाक थी वियो।